31 जुलाई खां वायाजी शरद सैकड़ो थियण जो इम्कान। स्टेट बैंक जे गवर्नर जमील अहमद जी सदारत हेठ मालियाती पॉलिसी कमेटी जो ईंदड़ इजलास सरबाते थींदो। पाकिस्तान में डिघे अरसे खां पोइ स्टेट बैंक जो पॉलिसी रेट 100 बेसिस पॉइंट खां 150 पॉइंटनि ताईं घटि थियण जो इम्कान आहे ऐं बैंक रेट 10.5 खां 10% करे सघे थी। नायब वज़ीर आज़म इसहाक डार वॉशिंगटन पहुची पियो। अॼु अमेरिकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ात दौरान पाक भारत समेत ॿिया मामला बहस हेठि ईंदा। भारत ऐं चीन में नौकरियूं ॾियण बदिरां अमरीका में रोज़गार पैदा करियो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो गूगल, माइक्रोसॉफ्ट ऐं ॿिनि टेक्नोलॉजी कंपनियुनि खे वार्निंग। संदसि समलाहित अमेरिकी कंपनियूं चीन में फैक्ट्रियूं लॻाईंदियूं रहियूं, भारत में नौकरियूं ॾींदियूं रहियूं ऐं आयरलैंड में मुनाफ़ो लॻाईंदियूं रहियूं। अमेरिकी शहरनि खे नज़रअंदाज़ कयो पियो। हाणे उहे ॾींहं विया हथरादू सां नची टोड़ में सूफ़ लाइ हबुल पत्नी जी ज़रूरत आहे। टे कंपनियूं अमरीका के मथां रखनि ऐं अमेरिकी अवाम खे नौकरियूं ॾियनि। फ्रांसीसी सदर जो फ़लस्तीन रियासत खे तस्लीम करण जो ऐलान। अमरीका मुखालफ़त करे छॾी। इमानुएल मैक्रोन जो चमड़ा हेठि फ्रांस हलंदड़ साल सेप्टेंबर में फ़लस्तीन खे बाज़ाब्ता तौर ते तस्लीम करे वठंदो। ऐलान न्यूयॉर्क में गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबली जे इजलास में कयो वेंदो। सख़्त ज़रूरत आहे त ग़ज़ा में जंग जो ख़ात्मो थिए ऐं शहरी आबादी खे बचायो वञे। अमेरिकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो जो चमड़ा हेठि अमरीका फ्रांसीसी सदर जे फ़लस्तीनी रियासत खे तस्लीम करण जो मंसूबो रद्द करे छॾियो आहे। इसराइल वज़ीर आज़म नेतन्याहू जो चमड़ा हेठि फ़लस्तीनी रियासत खे तस्लीम करण वारे फ़ैसिले जी मज़म्मत कनि था। ऐं मास्को वेझो हथियारबंदनि जो घर ते हमिलो। पीउ पुट क़तल, हथियारबंदनि फायरिंग करे जान मोहम्मद ऐं संदसि पुट पीर बख्श सीलरो खे क़तल करे छॾियो। पुलिस पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल कया।